अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे त तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां हिकु सिंधी टेली फिल्म शूट थी रही आहे ऐं हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि इहो मां तव्हांखे अॼु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे नंढड़ी गुज़ारिश आहे जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु तेज़ीअ सां सिंधी टेली फिल्म हक़दार जी रिकॉर्डिंग जारी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, जीअं त चौधरी असगर तहीम, ज़ाहिद सदीकी, ख़ादिम हुसैन तहीम ऐं सत्तार नोहाणी। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा मशहूर नाले वारा अदाकार पिणु हिन फिल्म में आहिनि। दोस्तों हिन फिल्म जो नालो आहे हक़दार, जेकी ईद जे लाइ तयारु थी रही आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे। दोस्तों हिन फिल्म जो डायरेक्टर सत्तार नोहाणी साहब खुद पाण आहे। दोस्तों ही फिल्म सिंधु वर्ड यूट्यूब चैनल ते रिलीज़ कई वेंदी। दोस्तों अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा कॉमेंट ज़रूरु कंदा कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।